कयो ऐं असां हुनखे विसारींदासीं बि कोन, छाकाणि त विसारण जहिड़ी शख़्सियत या विसारण जहिड़ो फ़नकार हुयो ई कोन। सभ खां पहिरियां आउं हिन प्रोग्राम में शिरकत जे मौक़े ते पंहिंजो आजियाणो बि गुज़ारिश कंदुसि सजाद मियाणी साहिब, पर उन खां पहिरियां हिन प्रोग्राम सईद सिंधीअ खे तो अचनि इख़्तिलाफ़ ते कलाम पाक अब्दुल समी मीराणी साहिब जी गुज़ारिश। कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। असांजे सद में या सिक सुहिणा वणई त वहवा कदो हलियो आहे, दिलि लॻी आहे लिकी न सघंदी, वणनि में वाका कंदो हलियो आहे। अॼु सरमद सिंधीअ जी हीअ 6वीं वरसी आहे। 6वीं वरसीअ जे मौक़े ते मां सभिनी आयल महिमाननि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। असांजा जेके बि महिमान आया आहिनि उनखे जसो हुजे जेके असांजे नंढड़ी कोठ ते कही आया आहिनि। सकाफ़त खाते जे हवाले सां मां ॿुधाईंदो हलां त जीअं त असांजो दोस्त जेको हिते SDM बि रही वियो आहे, मयसर साहब मुनवर मयसर, असां हुनखे दुआऊं ॾींदा आहियूं। अहिड़ो त मारवड़नि जे माना जज़्बनि खे हिकिड़ो अहिड़ो ॻाल्हायो, एतिरो ॻायो, एतिरो उन्हनि खे माना मथे आंदो जो वाह वाह थी वई। हाणे मां घणो वक़्तु कोन वठंदुसि ऐं साईंअ जी यादि में हिकिड़ो थोरो हाणे बलफ़ हिकिड़ा इहे लिखियल आहिनि, उहे मां साईं तव्हांजे अॼु पेश कंदुसि। सरमद सिंधी उहा शइ उन्हनि ते जेतिरो ॻाल्हाइजे पैसा जो प्रोग्राम तव्हां 10 ॼणा वेठा आहियो, इहे तव्हां वधीक आहियो हुन सरमद जे शहर में रही करे तव्हां हुनखे यादि कयो था। इहो सरमद ते थोरो नथा कयो, जो तव्हां पंहिंजो पाण मल्हायो था। आसिफ भाई जा जेके दोस्त आहिनि जंहिं इज़त बख़्शी असांखे दावत ॾिनी,